दोस्तों ऐं साथियों, जीए सिंधु देश, जीए साईं जीएम सैद। जीअं त अॼु असांजा जीएसएन फ्रीडम मूवमेंट जे मरकज़ी शहीद अॻवान गौरव सिंधी जे शहादत जे हवाले सां सॼी सिंध में भेटा जा प्रोग्राम रखियल हुया ऐं उहे सॼी समूरी सिंध में थिया बि आहिनि। पर हीउ अफ़सोसनाक वाक़ियो हिकिड़ो पेश आयो आहे अॼु ई। सिंध जे कूंदर पुटनि क़ौमी कारकुननि जा सिंध खे हिकु दफ़ो ॿीहर लाश ॾिना विया आहिनि। ताजन मलूकाणी जो लाश रहीम यार ख़ान पंजाब मां मिलियो आहे, जॾहिं त शहीद विनेश जो लाश टंडो मोहम्मद ख़ान जे फुलेली वाह मां मिलियो आहे। टियों लाश सरमंद भयो जो मिलियो आहे। संदन जबरी गुमशुदगियुनि ख़िलाफ़ हाई कोर्ट में पटीशन पिणु दाख़िल हुयूं। असां सम्झूं था त ही जेके लाश ॾिना विया आहिनि सिंध खे गबरू नौजवाननि जा, ही मज़हबी इंतहा पसंदी ख़िलाफ़ जेकी सिंध में सियासी हलचल मज़बूती सां पखिड़िजी ऐं सियासी हलचल मुतहरक थी सॼी सिंध में ऐं मज़हबी इंतहा पसंदी खे कंडेम कयो वियो ऐं सिंधु दरिया ख़िलाफ़ जेके केनाल ठाहिया विया पे उन्हनि ख़िलाफ़ जदोजहद तेज़ थी पे ऐं सियासी वायुमंडल सिंध में मज़बूत ऐं मुनज़म थियो पे, त रियासत उन खां ख़ौफ़ज़दा थी करे असांखे सिंध जा क़ौमी कारकुननि जा लाश ॾिना आहिनि। रियासत एतिरी त ख़ौफ़ज़दा थी चुकी आहे जो मज़हबी फाशिज़म खे समूरी सिंध में फैलाए पई ऐं उन ते को कंडेम करे थो पियो त उनखे मुल्लनि खां फ़तवाऊं ॾियाराए क़तल कराए थी छॾे। इन समूरी साज़िश जे पोयां रियासती इदारा आहिनि ऐं अॼु उन्हनि ॾिठो त कराची में जेके रवादारी तहरीक जी रैली निकिती उन्हनि ते तशद्दुद कयो वियो, या जेको सिंध में समूरी में सियासी सरगर्मी तेज़ थी ऐं सिंधी माण्हू पंहिंजे वसीलनि लाइ पंहिंजे जेके आहिनि वतन लाइ जाॻिया, त रियासत खे ख़ौफ़ थियो त मतां जेके आहिनि ॿीहर सिंध में बि बलोचिस्तान ऐं पश्तूनिस्तान जहिड़ो माहौल थिए। इन लाइ रियासत असांखे 3 लाश ॾिना आहिनि जीअं सिंध में ख़ौफ़ फैलाए सघूं। पर असां इहो रियासत खे ॿुधाइणु चाहियूं था, तव्हां पहिरीं बि जेके आहिनि लाश ॾिना आहिनि, पहिरीं बि इहे जेके टार्चर सेलनि में असांजा कारकुन असां थी आया आहियूं, पहिरीं बि इहे सख़्तियूं जेलनि जूं टार्चर सेल अज़ियतूं ऐं रख थियल लाश बि ॾिना आहिनि। पर फ़िक्रे जीएम सैद जो रस्तो, फ़िक्रे जीएम सैद जी वाट समूरी सिंध में फैलिजी चुकी आहे ऐं हर सिंधी माण्हू अॼु वतन जी ॻाल्हि करे थो, वतन सां मोहबत जी ॻाल्हि करे थो, उन जी मालिकी जी ॻाल्हि करे थो। सिंधी जाॻिया आहिनि, इहे इन लाइ रियासत खे ख़ौफ़ वरायो वियो आहे त किथे जेके आहिनि सिंध मां का बग़ावत शुरू न थिए। पर इहो उन्हनि खे ॿुधायूं था त तव्हां बंदूक जे ज़ोर ते जहिड़ी तरह सिंध में ख़ौफ़ फैलाइणु चाहियो था, सिंध खे ग़ुलाम बणाइणु चाहियो था, त इहो कतई न थींदो। तव्हांजे हथनि मां बलूचिस्तान बि निकिरी वियो आहे, तव्हांजे हथनि मां पश्तूनिस्तान बि निकिरी वियो आहे। कल्ह तव्हां हिन बंदूक जे ज़ोर ते बंगालियुनि खे चिथियो ऐं उन जो नतीजो इहो निकितो त उन्हनि जो बांग्लादेश ठहियो ऐं इहा ई जेकी रविश रही त असांजो सिंधु देश वतन जल्द बहाल थींदो। जांजा हुई जीअरी विरची न वेठी वञी भोई बैठी सारींदे खे सॼणे। अस्सलाम वालेकुम जी सिंध वासियो। अवां सां जेको आहे सो इंतिहाई ॾुखाईंदी ख़बर शेयर पिया कयूं
1 सितंबर 2023 में मुंहिंजो भाउ कानून जो शागिर्द साजन मलोखाणी खे हैदराबाद मां खंबियो हुयो, जेको मुसलसल 1 साल खां गुम हुयो। उनखां बाद मुसलसल हाई कोर्ट एहतजाज तंहिंजे बावजूद ताक़तवर धुरियुनि मुल्की इदारनि ISI ऐं MI जेको आहे सो पंहिंजी ॾाढ अदालतुनि ऐं कानून खे पोइ ते धिके ज़बरदस्ती 6 अक्टूबर 2024 यानी इन खां 10 ॾींहं अॻु मुंहिंजे जेको आहे सो भाउ खे माछको रहीम यार ख़ान ज़िला पंजाब में जेको आहे सो सूबा पंजाब में शहीद कयो आहे, जेको इंतहाई ॾुखाईंदड़ ख़बर आहे। असांजा वारस हुते पहुतल आहिनि, जेको आहे सो लाश वसूल करे ईंदा। मां सिंधवासियुनि जेको आहे सो क़ौमी तहरीक ऐं सभिनी जे अॻियां इहो वाज़े कंदो हलां त मुंहिंजो भाउ साजन निज सिंधु देश जी आज़ादी लाइ जदोजहद कंदड़ क़ौमी तहरीक जो जेको आहे सो नडर बहादुर ईमानदार वतन दोस्त सिपाही हुयो, जेको आहे सो उनखे पंजाब में इहो कूड़ो मुक़ाबिलो ॼाणाए जंहिंमें धाड़ियल ॾेखारियो वियो आहे। असां इन शयुनि खे रद्द कयूं था ऐं इन शइ जी मज़म्मत कंदे इहो वाज़े चवां थो त मुंहिंजे भाउ